जी दोस्तों, ही तव्हांखे ख़ूबसूरत मंज़र ॾेखारियूं पिया सखर शहर जा ऐं मासूम शाह जे मुनारे ते बिल्कुलु टॉप ते मथे बीठा आहियूं। अस्सलाम वालेकुम। उमेद आहे त सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, हिकु गर्मी ॿियो वरी सखर जो शहर त यकीनन लाह निकिरी था वञनि ऐं मासूम शाह जे मुनारे ते मौजूदु आहियूं ऐं हीउ ख़ूबसूरत मंज़र तव्हांखे ॾेखारियूं पिया। सखर में हिकु तारीख़ी प्लेस आहे मासूम शाह जो मुनारो। जी हा, हीअ कुझु जेकी तारीख़ी शयूं आहिनि या तारीख़ी मज़ारूं आहिनि उनखे विज़िट करायूं पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो एजाज़ुद्दीन शेख। मांखे तक़रीबन 47 अरसे ते थी विया। गवर्नमेंट ऑफिसर रहियो आहे औकाफ़ में। पोइ रिटायर थियण खां पोइ मीनारे जो ठेको वरितो आहे। मीनारे जी तारीख़ आहे मुग़ल दौर बादशाह अकबर शहनशाह जलालुद्दीन अकबर बादशाह जे ज़माने में साईं मीर मासूम शाह, असल नालो सैयद निज़ामुद्दीन आहे। वालिद साहब जो नालो सैयद सफ़ाई हुसैनी आहे। पाण मासूमी सैयद सॾाईंदा आहिनि। पोइ गवर्नर ऑफ उते ईरान में 2 साल सफ़ीर बि रही आयो आहे अकबर बादशाह जो। हिन खां पोइ सिंध जो गवर्नर रहियो आहे साईं। तो हिननि खे तामीरात कराइण जो वॾो शौक़ीन हुयो, वॾो शौक़ु हुयो। ऐं हुन ज़माने में बम्बई शहर ऐं मुल्तान शहर सिंध में हुयो, सिंध हिंद हुयो। तो हिननि खे तामीर कराइण जो जेको शौक़ु हुयो, हुन जे करे जेको आहे हे तामीर करायो मासूम शाह मीनारो। हे असांजी सिंध जी वॾी हिस्टोरिकल आहे। 450 साल पुराणो आहे। 84 फुट लंबाई आहे, 84 फुट गोलाई आहे, 84 आकार, तक़रीबन 450 साल पुराणो आहे। अहम शइ हिन जी हे आहे कि हिन में जेका सिरा आहिनि हे लॻल आहिनि, सचे घी में पचल आहिनि, हे वाटर प्रूफ आहे। पाणी हिन ते असरु न कंदो आहे। 23 साल जेको आहे हिन खे तामीर में लॻियो। 203 हिजरी में हिन जी बुनियाद रखी वई आहे। 226 हिजरी में मुकमिल तैयार थी वियो आहे, जंहिंजे करे 23 साल जो अर्सो मतिलबु हिन खे लॻियो आहे। हे हिन जी आहे। हाणे सुवालु इहो आहे 84 फुट छाजे करे रखियो, जेको मां सम्झां थो। मां वॾी हिन ते रिसर्च कई आहे त हेतिरे अरसे में 84 फुट आदम अलैहिस्सलाम जो कदु हुयो, मथां हे ज़हन में हुजे। ऐं 8 ऐं 4 खे प्लस कयूं त 12 थींदा आहिनि। अज़ान में बांग में जेको आहे अल्लाह अकबर खां ला इलाहा इल्लल्लाह ताईं जेका 12 सतर हूंदी आहिनि ऐं 12 इमाम 12 महीना हे आहिनि। अगरि 8 मां 4 माइनस था कयूं था त 4 बचंदा आहिनि, जंहिंमें अल्लाह ताला जे नाले में 4 हरूफ आहिनि, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले में 4 हरूफ आहिनि, 4 आसमानी किताब मशहूर आहिनि, 4 मलाइक आहिनि, 4 यार आहिनि, 4 साहबी रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि। मक़सद जन्नत में 4 हरूफ, दोज़ख में 4 हरूफ, आदम में 4 हरूफ, मां हवा में 4 हरूफ, दरिया, चेहरा, पहाड़, ये सभु जेका आहिनि न 4 हरूफ, 4 अनासिर हिन में आहिनि। ॾिसो हिन में 4 जाइ ते तव्हांखे स्टाप नज़र आया हूंदा जेका इंसान जे जिस्म में बि 4 ॾिसें, हिप ताईं हिकु हूंदो आहे, पोइ पेट हूंदो आहे, पोइ शोल्डर, पोइ हेड, हे बि 4 हिसा हूंदा आहिनि। तो हिनजी वॾी साईं उहा आहे, वॾी हिस्टोरिकल आहे। परे परे खां माण्हू घुमण ईंदा आहिनि, पर सियारे में हूंदा आहिनि, ऊन्हारे में माण्हू तमामु घटि हूंदा आहिनि गर्मी जे करे। साईं जो उर्स जेको आहे थींदो आहे 14 रजब ते, ज़ाइफ़ान जो हूंदो आहे। उहो बाहि जा लड्डू खणी ईंदी आहिनि, जंहिंजी मुराद पूरी थींदी आहे उहो विराईंदी आहिनि हिते। बाक़ी करण वारी ज़ात तो अल्लाह ताला जी आहे। बाक़ी हे आहे, मूंखे हेतिरे अरसे में हज़ारां लखां ज़ाइफ़ा ईंदी आहिनि। पोइ छड़ी साईं जेको आहे मासूम शाह मीनारो तामीर न करायो आहे। हिन खां अलावा बि मंज़िलगाह मस्जिद, रोड़ी में ईदगाह हो साईं ठाराई। ऐं इंडिया जे शहर दिल्ली में जामा मस्जिद ते जेको ख़ताती कराई आहे क़ुर पाक जी फतरनि ते, हो सॼी साईं पाण कराई आहे।